चूहड़ जमाली जे एहसास सेंटर में औरतुनि जी सहूलियत लाइ अणलप पीअण जे पाणी समेत औरतुनि लाइ वॉशरूम जो को बि बंदोबस्त न कयो वियो आहे। जॾहिं त मुस्तहिक औरतुनि जे लाइ आयल मुआवज़े जी रक़म मां 1000 खां 1500 रुपयनि ताईं सरेआम वॾी दीदा दिलेरीअ सां कटौती कई पई वञे। साॻिए वक़्तु डिवाइस माफ़िया पारां ॿाहिरि पंहिंजा प्राइवेट एजेंट मुक़ररु कया विया आहिनि, जेके औरतुनि खे जल्दी पैसा वठराए ॾियण जे चकर में एहसास प्रोग्राम जे मुक़ररु कयल नुमाइंदे अॻियां कटौती करे रहिया आहिनि। इन सिलसिले में शाहबंदर तालुके जी मुस्तहिक औरतुनि जो चवणु हो त ओमनी कैंप ते का बि सहूलियत नाहे, जंहिंजे करे तेज़ गर्मी ऐं उस में असांखे परेशान थियणो पवे थो। जेके औरतूं पैसा कटण नथियूं ॾियनि उन्हनि खे वापसि रवानो करे रुलायो वञे थो। जेके औरतूं ख़र्ची जो आसरो ॾियनि थियूं उन्हनि खे जल्दी पैसा कढी ॾिना वञनि था, बाक़ी औरतुनि खे दरपदर कयो वञे थो। हुननि मुतालबो कयो त डिवाइस माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे औरतुनि जे पैसनि मां कटौती बंदि कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची